खानपुर वेझो हादसे में औरत समेत बिजणा फौत थी विया आहिनि। खानपुर वेझो हादसे में औरत समेत बिजणा हयाती विञाए वेठा आहिनि। तफ़सील मालूम कयूं था रहीम लाड़क टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। रहीम लाड़क, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे बाबति आगाह कजो। जी, खानपुर वेझो फैज़ू थाणे जी हद कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार डंपर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते सवार अली नवाज़ जागीराणी ऐं मुस्मात शाहिदा जागीराणी जेका फौत थी वई आहे ऐं हिकु मौसूम नींगर आहे जेको शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। फौतन ऐं ज़ख़्मी खे जेको आहे फैज़ू पुलिस खानपुर इस्पताल खणाए आई ऐं ॿिन्ही मक़तूलनि जा लाश जेके आहिनि उहे खानपुर इस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदा विया आहिनि ऐं लाश पोस्टमार्टम बाद वासना वाले कया वेंदा ऐं नींगर जेकी हालत नाज़ुक हुजण करे उनखे शिकारपुर इस्पताल रेफर कयो वियो आहे। जी रहीम लाड़क, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।